इंतजार जूं घड़ियों खत्म कंदे एक दफ़ो आजियां कयो भरपूर नमूने से मेहमान जो आदर भाव कयो पंहिंजे मेहमान मुख जे लाइ ताड़ियों वजायो ऐं सब असां वेलकम था कयूं पंहिंजे सूबाई वज़ीर मुख मेहमान मोहतरम साईं ज्ञानचंद ईसराणी साहब जे लाइ मेहरबानी तव्हांजी लख लाइ। समूरा स्टेज ते वेठल मोअज़्ज़ज़ मेहमान शेख अब्दुल्ला साहब, अब्बास फाउंडेशन जा दोस्त, मुझा बुजुर्ग, मुझा भावर, मुझा नौजवान दोस्त, गोट साहबान, मीडिया वाला दोस्त, अस्सलाम वालेकुम। जियां त काफ़ी दोस्तन गालायो, हाने टाइम भी घणो थी वियो आहे, एतिरो टाइम कोन वठंदुसि, पर चंद ज़रूर तव्हांजे साम्हूं अर्ज़ कंदुसि ॻाल्हियूं। तो ही जो अमल है काफ़ी अरसे का शेख अब्दुल्ला जे मेहनतन से ज़ाहिर है ताड़ी हिकड़े हथ से न वजंदी है, बिया दोस्त भी उन सां गॾु आहिनि। मां इन सॼे टीम के सलाम तो पेश करियां तो हेड़ो बेहतरीन अमल कंटिन्यू रखियो अचनि। ईअं न तो हिकड़े साल फंक्शन कयो, हिकड़े साल इहो प्रोग्राम ठाहियो तो वरी 2 साल गैप थी वियो। मां इहो चवंदुसि तो शादियों वडन मान जूं थींदियूं आहिनि, सुखियन मान जूं थींदियूं आहिनि, करोड़पतिन जूं थींदियूं आहिनि, असां अटेंड कंदा आहियूं, ईंदा आहियूं। पर यकीन सां मां तव्हांखे चवां थो त अॼु हिन ग़रीबनि दोस्तनि जो जेके शादी जो प्रोग्राम है, मूंखे जेतिरी ख़ुशी थी है उन जो बयान नथो करे सघां। ऐं मूंखे इहा ख़ुशी है तो काफ़ी प्रोग्राम थिया, खास करे इज्तिमाही शादियुनि जा शेख साहब जे तरफां या अब्बास फाउंडेशन जे तरफां, उनमें मां हर प्रोग्राम अटेंड करने की कोशिश कई है। इन खां पहिरीं मुंहिंजो भाउ डॉक्टर दयाराम ईसराणी वज़ीर वाइल्ड लाइफ जो, उन भी प्रोग्राम अटेंड किया। मूंखे ॾाढी ख़ुशी है। ऐं हींअर जीअं शेख साहब फरमायो ताऊं लंडन वियलुस, मुझे वॾे भाउ जो उते इलाज थी रहियो, इन करे मां वियुसि। ऐं थी सघे तो अञा ॿ ॾींहं उते रहां, पर इहा हक़ीक़त है त मुंहिंजी कमिटमेंट थियल हुई शेख साहब सां त आउं हिन ग़रीब ॿारनि जे शादीअ में ज़रूरु शिरकत कंदुसि। मुंहिंजा साईं इहा बि ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त हिते हर क़ौम जा दोस्त आहिनि, चाहे गबोल हुजनि, चाहे रिंद हुजनि, चाहे ॿियूं क़ौमूं हुजनि, वो समूरा हिते मौजूद आहिनि। ऐं इहा ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे त सिर्फ़ु कोस्ताना न, पर उन खां हटी करे ठट्टो, बदीन, मटियारी, हैदराबाद, मुख़्तलिफ़ डिस्ट्रिक्ट मां, मुख़्तलिफ़ ज़िलनि मां जोड़ा हिन धरती थाणे बुलाखान जे हसीन वादी ते मौजूद आहिनि। ऐं उन्हनि सभिनी खे, उन्हनि 100 जोड़न के, उन्हनि जे वालिदैन के दिली मुबारकबाद पेश कयां थो। ऐं आउं इहो चाहींदुसि त शेख साहब असांजो तावन तव्हां सां पहिरीं बि रहियो आहे ऐं हाणे बि रहंदो। इन करे जो पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, जंहिं रोज़गार भी ॾिनो आहे, जेकॾहिं रोज़गार ॾिनो वियो आहे त पीपल्स पार्टी जे दौर में ॾिनो वियो आहे। जेकॾहिं स्कीमूं तरक़ियाती कम थिया आहिनि त पीपल्स पार्टी जे दौर में थिया आहिनि। हिन कोस्तान में असां पंहिंजे पार्टीअ जे, पीपल्स पार्टीअ जे क़यादत में ऐं मलिक असद सिकंदर जे क़यादत में गॾिजी कोस्तान में कमु कयो आहे। असांजी 20 साल मलिक असद साहब जे सरबराही में हिन कोस्तान जी सियासत में, उन जे मेहरबानी सां, पीपल्स पार्टी जे मेहरबानी सां, अवां भाउरनि जे मेहरबानी सां असां हिते कमु कयो आहे। ऐं अॼु तव्हांखे ॿुधायां थो त इंशाअल्लाह मलिक असद जे क़यादत में इहा ख़िदमत हमेशा कंदा रहंदासीं। ही अमन अमान, ही हिंदू मुस्लिम हिंदू फर्क छो ना है। या हिते जे
मलिक असद जी ख्वाहिश नेक नियती असांजे मुसलमान हिंदू ॿारनि जी नेक नियती आहे जो असां सभु मुसलमान हिंदू गॾु रहूं था। सुठी सोच जा माण्हू मूंखे ख़ुशी आहे असांजे कोस्तान में मौजूद आहिनि। हा, शेख अब्दुल्ला जला कंहिं वक़्तु ये ॻाल्हियूं हलंदियूं त शेख अब्दुल्ला जेको बि किरदार अदा करे थो उन मां कुझु माण्हू मुतमिन न हुआ, पर आऊं अॼु तव्हांखे ॿुधायां थो त शेख अब्दुल्ला पंहिंजी कारकर्दगी सां पंहिंजी महिनत सां साबित कयो त शेख अब्दुल्ला हिकिड़ो सुठो ऐं ऊचो इंसान आहे। चङनि भलनि खां आऊं हिन माण्हूअ खे वॾो माण्हू थो सम्झां। इन करे त अॼुकल्ह कंहिंखे बि एतिरो टाइम न आहे जो ही अहिड़ा कम करे। हा, इहो बि मूंखे कंहिं गुज़िरियल साल आऊं प्रोग्राम अटेंड करे वियुसि त मूंखे किन माण्हुनि मैसेज कया त शेख अब्दुल्ला पंहिंजो ज़ाती इंट्रेस्ट जे करे हिते करे थो, पर मां तव्हांखे यकीन सां थो चवां ऐं मुंहिंजो ईमान थो चए त शेख अब्दुल्ला हड़ा वड़ा सभु कुझु आवाम ग़रीबनि जे लाइ ॿारनि जे लाइ हिन भलाई लाइ करे रहियो आहे। असांजी छो न दिलि चवंदी, असां हिन धरती जा ॼावा आहियूं। असां अॼु पंजनि खातनि जा जेकॾहिं वज़ीर बि आहियूं त इहा इज़त तव्हांजे कोस्तानी सभिनी भाउरनि जी चोड़ मुस्लमान हुजनि चाहे हिंदू हुजनि। ही वज़ारतूं अॼु आहिनि सुभाणे कोन हूंदियूं, ही पावर अॼु आहिनि सुभाणे कोन हूंदा, पर पाण भाउर आहियूं। पाण खे हिते ई रहणो आहे, पाण खे हिन ई धरती ते रहणो आहे, पाण खे हिते भाउर थी रहणो आहे ऐं भाउर थी इंशाअल्लाह रहंदासीं। मूं तव्हांखे अर्ज़ु कयो त मूंखे दोस्त हसनैन साहब निशानदेही कई कोस्तान जे कमनि जे हवाले सां त मलिक असद साहब जे क़यादत में असां काफ़ी कुझु हिन टाइम में बि 7-8 सालनि में पीपल्स पार्टी जे दौर में कमु कया ऐं मलिक साहब MNA खां वठी दादू जो चेयरमैन, जामशोर जो चेयरमैन रहियो, MPA रहियो, सूबाई वज़ीर रहियो। असां MPA रहियासीं, सूबाई वज़ीर रहियासीं, असांजा दोस्त MPA रहिया, सूबाई वज़ीर रहिया। मलिक असद जे क़यादत में मलिक असद जी ख्वाहिश सां ऐं आउं फ़ख्र सां चवां थो त हिन कोस्तान में बेमिसाल तरक़ी थी आहे। असां सॼी सिंध घुमूं था, ईअं न आहे त मसइला न आहिनि, मसइला कोस्तान में बि आहिनि, पर आउं तव्हांखे ॻाल्हि 1996 जी ॿुधायां त कोस्तान जा केतिरा ई ॻोठ हुआ जिन में न लाइट हुई, जिन में न रस्ता हुआ, जिन में न स्कूल हुआ, जिन में का बिल्डिंग कोन हुई, अस्पतालूं कोन हुयूं। अल्लाह जे महिरबानी सां जेकॾहिं अवां उन दौर खे 20-25 सालनि सां कंपेयर कंदा त काफ़ी कुझु तरक़ी थी आहे। हा, मसइला कोस्तान में हींअर बि काफ़ी आहिनि, गंभीर मसइला। उन जे लाइ बाक़ाइदे पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो आहे हिन साल। गुज़िरियल साल मूं तव्हांखे ॿुधायो ॾुकार थियो, असां 1000 हैंड पंप सिंध कैबिनेट मां मंज़ूर कराया, जेके कोस्तान जे हर ॻोठ में जिते बि हैंड पंप जी ज़रूरत हुई असां उते पहुचाया। उन जो गवाह मोहम्मद बशीर ते वेठो हूंदो लोहाराणी। ऐं इन खां अलावा कणिक ॾुकार में उहा बि असां जेकॾहिं थर में ॾिनी त असां कोस्तान में बि ज़रूरु ॾिनी। ऐं हींअर बि इहो प्रोग्राम असांजो शामिल आहे ऐं मलिक साहब जे कोशिश सां गॾिजी करे जीअं दोस्त ॿुधायो त पाणीअ जी हिते शिकायत आहे त असांजो प्रोग्राम आहे त पाणीअ जा असां ट्यूबवेल तेलके जे तरफ़ां बि लॻारायूं ऐं पाणीअ जा ट्यूबवेल सिंध गवर्नमेंट खां बि वठी करे इंशाअल्लाह ये पाणीअ जी खोट बि काफ़ी हद ताईं 4-6 महीननि में ख़त्म थी वेंदी। रोज़गार जो मसइलो आहे, सॼी सिंध में मसइलो आहे, सम्झां थो। असां हिते पहिरीं बि नौकरियूं ॾिनियूं, असां बेलोस थी करे नौकरियूं ॾिनियूं। असां मलिक असद जे क़यादत में जेको बि बेड़ो उन नौकरी कॾहिं खपाई न आहे, चैलेंज सां थो चवां। जेकॾहिं केरु चए त असांजे बेड़े में कंहिं नौकरी खपाए त असां सियासत तां रिटायर थींदासीं, इन वज़ारत तां इस्तीफ़ा ॾेई वेंदासीं, इन मेंबरशिप तां इस्तीफ़ा ॾेई वेंदासीं। असांजो ज़मीर मुतमिन आहे,
असांजो लीडर चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब, असां उन सां मीटिंगूं कंदा रहंदा आहियूं, मलिक साहब उन सां मीटिंग कंदो रहंदो आहे, असां गॾिजी वेंदा आहियूं। हुनखे अवां ग़रीबनि जो एॾो ॾुख आहे जो आउं तव्हांखे हिकिड़ो मिसाल ॾियां त कुझु वक़्तु अॻु में मीरपुर ख़ासि डिवीज़न में कोट गुलामबंद में हिकिड़े कोलियुनि जे मंदर खे मंदर जी बेहरमती थी। बेहरमती मंदर हुजे मस्जिद हुजे केर बि बर्दाश्त न कंदो, को चाहे कोली हुजे, चाहे भील हुजे, चाहे हिंदू हुजे, चाहे शेख हुजे, चाहे सैयद हुजे, चाहे पीर हुजे, चाहे मुसलमान चाहे हिंदू हुजे। पर मुझे चेयरमैन साहब लंदन में फोन किया, आप कहाँ हैं, आपका फोन बंद आ रहा था। मैंने कहा सर मैं मेरे गांव में था सर, उधर मोबाइल काम नहीं करता है। अभी आपने फोन किया है, 50 मिनट फोन नहीं किया। मुझे अभी मैं हाईवे पे आया हूँ। कहाँ जा रहे हो? मैंने कहा कराची जा रहा हूँ। जी कराची नहीं जाओ, अभी अभी कुनरी जाओ, वहाँ पे कोट गुलामबंद जाओ, जाके वहाँ देखकर मुझे फौरन रिपोर्ट दो। तो यह कोली जे लाइ हुनखे एॾो एहसास आहे, वो इन करे चेयरमैन साहब शहीद जुल्फकार अली भुट्टे जो ॾोहिटो आहे, शहीद रानी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पुटु आहे, असांजे पीपल्स पार्टी जो चेयरमैन आहे, असां हुन जे पार्टी जा वर्कर आहियूं। असांखे पंहिंजे क़यादत इहो ई दर्स ॾिनो आहे त ग़रीबनि जी ख़िदमत करियो। ऐं असांजे महबूब लीडर मलिक असद जी भी इहा रवायत रही है त ग़रीबनि जा मसला हल थियनि, वध में वध तरक़ियाती कम थियनि। ज़ाहिर है जेतिरा महदूद वसीला आहिनि सिंध गवर्नमेंट जा, उन जे बावजूद भी असां कोशिश करे रहिया आहियूं त हाणे कोस्तान जे लाइ असां ख़ासि पैकेज वठंदासीं। जेका कोस्तान में मसलो पाणीअ जो आहे, वॾे में वॾो मूंखे जेको हींअर नज़र अचे थो, उनखे पूरी असां कोशिश मलिक साहब जे क़यादत में गॾिजी करे हल कंदासूं। ऐं तइलीमी इदारान तइलीम जो फुक़दान आहे, ऐं मञा थो त कोस्तान में भी आहे, ऐं इहो न हुजणु घुरिजे। पर उन जो सबबु हिकिड़ो इहो आहे त हिन हींअर 2-2.5 साल थिया आहिनि मेडिकल ऐं पुलिस खां सवाइ अपॉइंटमेंट न थियूं। पोइ जॾहिं असां अपॉइंटमेंट करणु शुरू कयूं थिए त इलेक्शन कमीशन सिंध गवर्नमेंट के आर्डर जारी कयो त तव्हां हिन वक़्तु का बि भर्ती न कंदा, नई नौकरी न ॾींदा। हाणे उम्मीद है चेयरमैन साहब असांजा जल्दी चूंडजी वेंदा। हाणे हिननि जो पेर गरो 6 महीना थी विया, 9 महीना थी विया, चेयरमैन कोन था चूंडजनि। चेयरमैन चूंडजनि इंशाअल्लाह, उन खां पोइ नौकरियुनि तां पाबंदी ख़त्म थींदी। ऐं पीपल्स पार्टी हमेशा ग़रीबनि खे रोज़गार ॾिनो आहे। ऐं तव्हां सां वाइदो थो करियां त असां कोस्तान में मेरिट ते ग़रीबनि खे मलिक असद जे क़यादत में तव्हांखे इंशाअल्लाह हर घर में नौकरी पहुचाईंदासीं। पुलिस में जेके नौकरियूं आयूं उहे कोस्तान जे माण्हुनि जी दिलचस्पी उन में घटि हुई, पर कोटड़ी जे माण्हुनि उन्हनि खे उन्हनि नौकरियूं वरितियूं। मेडिकल जो जेके सीटूं आयूं उहे बि असां डिस्ट्रिक्ट जामशोर में जिन जी बि रिक्वायरमेंट हुई उन्हनि खे असां ॾिनियूं। हाणे वरी बि मेडिकल जूं सीटूं आयूं आहिनि। असांजा मुस्लमान हिंदू ॿार जेके बि रहिजी आहिनि, असां कोशिशि कंदासीं असां सभु नुमाइंदा गॾिजी करे ऐं उन्हनि खे इहो मेडिकल जूं सीटूं ॾींदासीं। उन खां पोइ जीअं ई सिंध गवर्नमेंट में जॉब्स ईंदा उहे बि तव्हांखे ॾींदासीं। एजुकेशन जी मूं ॻाल्हि पई कई त प्राइमरी उस्ताद जेकॾहिं असांजा लोकल कोस्तान जा थियनि ऐं उहे पंहिंजूं लिस्टूं ॾियनि सभु, त केरु ख़्वाहिशमंद आहिनि प्राइमरी टीचर्स जे लाइ, त असांजा उहे स्कूल बि आबाद थी वेंदा। छो त 12 माण्हू असांजे कोस्तान में अंदरी साइड ते वञण लाइ तयारु न आहे, के दिलचस्पी नथो वठे। काफ़ी अहिड़ा उस्ताद आहिनि जेके हिते माना पगारूं नथा पिया खणनि, पर वेठा पंहिंजे घर। त असांजी इहा ख़्वाहिश आहे, हींअर जीअं सरीअ में 9-10 जो इम्तिहान जे लाइ नियाणियूं थाणे बुलाखान सेंटर में ईंदियूं, उहो मां असां सेंटर क़ाइमु कयो। हींअर 9-10 जा इम्तिहान उते थिया। त जिन बि ॻोठनि में स्कूल ख़ाली पिया आहिनि, इंशाअल्लाह जीअं ई अपॉइंटमेंट्स थींदियूं ई भर्ती थींदियूं। तव्हां लोकल माण्हू, तव्हांजो औलाद अचे अॻियां, उहे माण्हू अचनि प्राइमरी टीचर थियनि, त इहे मसइला इंशाअल्लाह पोइ इहो प्राइमरी इहो पंहिंजो तइलीम जो मसइलो काफ़ी हद ताईं हल थी वेंदो। हेल्थ जो मसइलो, हेल्थ में असां अञा बि कुझु कोशिशि करे रहिया आहियूं त थाणे बुलाखान खे बि वधायूं ऐं सरीअ खे बि वधायूं। ऐं असां हर तइलीके जा जेके बि
मेडिकल यूनिट आहिनि उन में कुझु वधीक मशीनरी कुझु वधीक उन जे सेटअप खे अपग्रेड करायूं उन जे लाइ बि मलिक साहब जी असांजी गॾियल कोशिशि आहे इंशाल्लाह उहो बि मसइलो हल थींदो ऐं वरी बि शेख साहब अब्दुल्ला साहब अब्बास फाउंडेशन जे दोस्तनि तव्हां भाउरनि जो थोराइतो आहियां जंहिं तव्हां हेतिरी असांखे इज़त ॾिनी आदर भाव कयो ऐं शेख साहब जीअं चयो त तव्हां पाण अनाउंस करियो मां इहो ई शेख साहब खे अर्ज़ु कंदुसि त मूंखां स्पीकर ते लाउड ते अनाउंस न कराए पर जेकॾहिं शेख साहब जो हुकुम त आउं अनाउंस करे थो छॾियां त मां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां शेख साहब खे चेक ॾिना आहिनि 100 जोड़नि जा फी जोड़े जा 10,000 रुपया ऐं 10 लख रुपया मां सिंध गवर्नमेंट जे तरफ़ां हिननि ग़रीब जोड़नि खे मदद सपोर्ट इन ख़ुशीअ में इन ग़रीबनि खे ॾियण जो ऐलान थो करियां ऐं आउं शेख साहब खे इहा ई गुज़ारिश कंदुसि त मूंखे ख़ुशी थींदी ऐं ज़ाहिर आहे तव्हांखे बि ख़ुशी थींदी त आईंदे हीअ इंशाअल्लाह ज़िंदगी रही त हीअ इज्तिमा हिन ई जॻह ते 200 जोड़नि जो आउं ॾिसणु चाहियां थो ऐं आउं वरी बि तव्हां घोटनि खे तव्हां 100 जोड़नि खे उन्हनि जे वालिदैन खे सभिनी खे दिली मुबारकबाद पेश करियां थो ऐं वरी बि आउं शेख साहब जी हिम्मत शेख साहब जी महिनत शेख साहब जे टीम जी सचाई अब्बास फाउंडेशन वारनि जो खे सलाम थो पेश करियां इहो जज़्बो इहा मोहबत इहा महिनत इंशाअल्लाह जारी ऐं सारी रहंदी ऐं असांजो तावन इंशाअल्लाह तव्हां सां गॾु रहंदो जी भुटो।